नाज़रीन, ही रिपोर्ट असां सां शेयर कई आहे असद अली बुरगड़ी, कैमरामैन गुलाम अब्बास कुंभार सां गॾु। रिपोर्ट मूजिब उमरकोट प्रेस क्लब में रहीमदाणी अकेडमी तरफ़ां समाज सुधारक ऐं मज़हबी हमाहंगी जे अलम बरदार ऐं ग़रीबनि जे हमदर्द सैयद इश्तियाक अली शाह जी पहिरीं वरसी जी तक़रीब मल्हाई वई। हिन तक़रीब खे ख़िताब कंदे अल्लामा इरशाद अली अरफाणी चयो त मरहूम सैयद इश्तियाक अली शाह मज़हबी हमाहंगी जो अलम बरदार, नेक सीरत, सखी ऐं ग़रीबनि जो हमदर्द खेनि ज़िंदगी में कयल ख़िदमतूं हमेशा यादि रहंदियूं। उनकी दुखी इंसानियत जी वॾी हमदर्दी हुई। हू ग़रीबनि जे ॾुख सूर में सार संभाल लहंदो हो। इन करे ग़रीब, यतीम, मज़लूम माण्हू संदसि माली मदद हासिल करण जे लाइ सैयद इश्तियाक अली शाह वटि पहुचंदा हुआ। हू वसहार उन्हनि जी मदद कंदो हो। हिन वरसी जी तक़रीब खे ख़िताब कंदे शाइर, अदीब, उस्ताद हाजी सांद चयो त उमरकोट में 2 शख़्सियतूं अहिड़ियूं पैदा थियूं जेके अमन जूं पैगंबर हुयूं, जिन में मौलाना अब्दुल रहमान जमाली मरहूम ऐं सैयद इश्तियाक अली शाह मरहूम, जिन जी कोशिशुनि सां हिन खिते में घणो करे अमन अमान रहियो। ख़ुसूसी तौर मज़हबी मामलनि में हिननि जो अहिड़ो बहितरीन किरदार हो जो मज़हबी मसइलनि में कॾहिं बि मज़हबी धुरियुनि में पाण में फ़साद कराइण को न ॾिनो। फ़साद थींदे थींदे इन्हनि ॿिन्ही मज़हबी शख़्सियतुनि जी जद्दोजहद सां फ़साद टरी विया। बाक़ी जेके ख़ूबियूं चइजनि उहे सैयद इश्तियाक अली शाह में हुयूं। इन्हनि ख़ूबियुनि जे करे अॼु बि माण्हू साल गुज़रण बाद बि यादि करे रहिया आहिनि। हिन तक़रीब खे ख़िताब कंदे सीनियर सहाफ़ी, सरपरस्त आला प्रेस क्लब ऐं कालम नवीस हाजी गुल हसन आरीसर चयो त सैयद इश्तियाक अली शाह जेको मज़हबी हमाहंगी जो सबक़ ॾिनो उहो फ़क़ति उमरकोट लाइ न पर पूरे सूबे सिंध जे लाइ हो। हू सदाईं इहो चाहींदो हो त हिकु मुल्क, हिकु शहर में गॾु रहण जी सूरत में मज़हबी ऐं फ़िरके वाराना फ़साद न थियनि। अहिड़ा फ़साद थींदे ई थींदे सैयद इश्तियाक अली शाह जी कोशिशुनि सां टरी वेंदा हुआ। हू चाहींदो हो त शिया, सुन्नी, हिंदू, मुसलमान सभु हिकु ॿिए जा बाशिंदा आहिनि ऐं हर कंहिंखे पंहिंजे मज़हबी रिवायतुनि मूजिबि खुली आज़ादी हुअणु खपे। सैयद इश्तियाक अली शाह इंतहाई नेक मर्द, सखी, ग़रीबनि जो हमदर्द इंसान हो। यतीमनि, ग़रीबनि जी सार संभाल लहण संदसि पेशे में शुमार हो। पाण सुबुह जो 8 बजे खां मंझंदि जो 2 बजे ताईं राजा रामचंद होटल जे अॻियां खुली दरबार लॻाए ग़रीबनि जा मसला ॿुधंदो हो ऐं ग़रीबनि में रोज़ाना सखावत कंदो हो। पाण कोऑपरेटिव सोसाइटी खाते में इंस्पेक्टर हुअण जे बावजूदि पूरी मुलाज़मत जे दौरान हिकु वठ पकड़ वारे खाते में, जंहिंमें कर्ज़नि जी वसूली जे बारे में माण्हुनि खे अज़ियतूं ॾिनियूं वेंदियूं आहिनि, माण्हुनि जी गिरफ़्तारियूं कयूं वेंदियूं आहिनि, पर सैयद इश्तियाक अली शाह कॾहिं बि कंहिंखे न सतायो ऐं न ई गिरफ़्तार करायो। पूरे 25 साला नौकरी मां रिटायर थियण ताईं परे जे कर्ज़ी आबादगारनि त ठहियो, पर संदसि वेझनि दोस्तनि खे बि इहा ख़बर कान रही त ही कहिड़े वठ पकड़ वारे खाते जो इंस्पेक्टर हो ऐं रिटायर थियण खां पोइ सफ़ा अल्लाह लोक बणिजी ग़रीबनि में सखावत करण खे तरजीह ॾिनी। हिन तक़रीब खे ख़िताब कंदे रहीमदाणी अकेडमी जे सदर रसूल बख़्श रहीमदाणी चयो त साईं सैयद इश्तियाक अली शाह जहिड़ा इंसानियत सां प्यार कंदड़, मोहब्बत करण वारा शख़्स सदियुनि में पैदा थींदा आहिनि। सैयद इश्तियाक अली शाह पंहिंजी हयाती में जेको मोहब्बत, प्यार, हमदर्दी जो रिकॉर्ड क़ाइमु कयो, अहिड़ो उमरकोट में कंहिं क़ाइमु कोन कयो। साईं त विछोड़ो ॾेई वियो, साल थी वियो, पर उन जूं यादगिरियूं अॼु बि मौजूदु आहिनि, जंहिंजे नतीजे में अॼु असां पहिरीं वरसी मल्हाए रहिया आहियूं ऐं साईं जे कयल अवामी ख़िदमतुनि खे ख़राज अक़ीदत पेश करे रहिया आहियूं। हिन तक़रीब खे ख़िताब कंदे संदसि नौजवान फर्ज़ंद अब्बास अली शाह चयो त मुंहिंजे वालिद मरहूम खे अवामी ख़िदमतुनि खे हितां जी अवाम घणो साराहियो आहे। आउं इन्हनि सभिनी जो शुक्रगुज़ार रहंदसि ऐं गॾोगॾु हिन प्लेटफॉर्म तां इहो अहद कयां थो त पंहिंजे वालिद जे नक्शे क़दम ते हलंदसि ऐं उन ते पूरो लहंदसि। इन खां पोइ तक़रीब खे एडवोकेट मोहम्मद बख्श ख़ासकेली, ज़मान खोसो, अब्दुल्ला खोसो, सैयद कमरुल हसन शाह ऐं ॿियनि ख़िताब कयो। आख़िर में लंगर तक़सीम कयो वियो।